औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्म सनफ़। अॼु पाण पढ़ंदासीं नाविल ऐं नाविलेट। ये ॿई सनफ़ पढ़ंदासीं। ये ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे? लफ़्ज़ साॻे ई आहिनि पर लिखण करण में हिननि जी कारीगरीअ में फ़र्क़ु आहे। सो अॼु पाण इन ॿिन्ही सनफ़ुनि खे पढ़ंदासीं। नाविल नाविल हक़ीक़त में लातीनी लफ़्ज़ जी बिगड़ियल सूरत आहे। नोवेस जे माना आहे नोवेस जी माना आहे नऊं। उहो लफ़्ज़ उतालवी ॿोलीअ मार्फत अंग्रेज़ी में आयो। अॼु उतालवी में लफ़्ज़ आहे नावेला। नावेला जंहिंखे कहाणी जी माना बि कुतुब आंदो वियो। फ़्रांसीसी अदब में वरी उन साॻे लफ़्ज़ नाविल जी सूरत इख़्तियार कई। आख़िर में उहो लफ़्ज़ अंग्रेज़ीअ में नाविल जी सूरत में आयो। सिंधी अदब में इहो लफ़्ज़ नाविल तवील अफ़साने तौरु इस्तेमालु थो थिए। बहरहाल सिंधीअ में इहो लफ़्ज़ साॻे ई माना ऐं मफ़हूम सां अंग्रेज़ी मार्फत पहुतो आहे। नाविल इंसान जे चौधारी थींदड़ वाक़िअनि चुरंदड़ पुरंदड़ जीवत जी तस्वीर आहे, जंहिंमें पढ़ंदड़ त रुगो पंहिंजे हालतुनि खे लफ़्ज़नि जी रंगीनी वसीले ख़ूबसूरत करे ॾिसे थो, पर ख़ेसि ॿियनि माण्हुनि जी वजूद हालत जो बि अहसासु थिए थो। सिंधी अदब में नाविल अंग्रेज़ी अदब वसीले आयो। सभ खां पहिरियों नाविल रासीलास आहे, जेको 1870 ईस्वीअ में मंशी उधाराम तर्जुमो कयो हो। ऐं पहिरियों तबेज़ाद नाविल मिर्ज़ा कलीच बेग जो दिलाराम आहे, जेको 1888 ईस्वी में छपियो। हिन वक़्त ताईं हिंद सिंधीअ में सवें नाविल लिखिजी चुका आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त नाविल निगार काफ़ी पाण वटि मौजूदु आहिनि। उन्हनि जा किताब मशहूर बि आहिनि। नाविल निगार मतिलबु लिखंदड़ लेखक बि चई सघूं था। अफ़साने तौरु नाविलनि जो बि इहे ई ख़ूबियूं आहिनि जेके तव्हांखे मूं हिन लेक्चर में ॿुधायूं आहिनि। उन खां बैदि में पाण हाणे पढ़ंदासीं नाविलेट। इनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका मूजिबि नाविल उन कहाणी खे चइजे थो जेका 2 लख लफ़्ज़नि ऐं घटि में घटि 250 सुफ़्हनि ताईं फहिलियल हुजे। उन खां घटि वारी कहाणी खे नाविलेट चयो वञे थो। जीअं त मतिलबु वॾे में वॾी जेकी कहाणी लिखी वञे उहा नाविल, ऐं उन साॻी शइ खे घटि कयो वञे त नाविलेट। दरअसल नाविल ऐं कहाणीअ जी इनफ़रादी ख़ुसूसियतुनि जे मेलाप सां जेका सनफ़ वजूद में आई उन खे नाविलेट चइजे थो। हिन में नाविल वारा सभु तरकीबी जुज़ा मौजूदु हूंदा आहिनि। नाविल जी डेग बदिरां उन में कहाणी खां थोरी वधीक डेग हूंदी आहे। नाविलेट जो दाइरो नंढो थिए थो। उन करे नाविल निगार थोरनि लफ़्ज़नि में घणो मफ़हूम समाइण जी कोशिशि करे थो। नाविलेट लाइ नाविल निगार खे ज़िंदगीअ जे हर शोबे में घणी ॼाण हुअणु ऐं लफ़्ज़नि जी जोड़जक जी महारत हासिलु हुअणु घुरिजे। अॼु जो पंहिंजो लेक्चर हुयो नाविल ऐं नाविलेट, जेके पाण 2 शयूं पढ़ियोसीं। पहिरीं पढ़ियोसीं नाविल छा थींदो आहे, पोइ पढ़ियोसीं नाविलेट छा थींदो आहे। अच्छा, नाविल छा थींदो आहे? नाविल उहा ई मतिलबु हिकिड़ी अहिड़ी कहाणी लिखियलु हुजे कंहिंजे मथां, कंहिंजी ज़िंदगी, कंहिं मतिलबु वजूद, कंहिंजी किसा वाक़िया, मतिलबु दिलचस्प अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियलु हुजनि ऐं उन्हनि साॻियुनि शयुनि ते वरी शार्ट नंढड़ी मतिलबु हिकु वरी पार्ट उन जो लिखियलु हुजे त उन खे नाविलेट चइबो आहे। मतिलबु ईअं ई खणी चइजे त हिकु कहाणी लिखूं पाण मतिलबु 100 सुफ़्हनि जी, त उन्हनि मां वरी अधु मतिलबु 25 सुफ़्हनि जी, 20 सुफ़्हनि जी, 10 सुफ़्हनि जी उहा ई साॻी शइ लिखूं त उहा नाविलेट सॾिबी। सो हीअ पंहिंजा जेके 2 लेक्चर हुया नाविल ऐं नाविलेट ते हुया। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। उमेद आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।